हैदराबाद क्राइम रिपोर्टर अलीगुल जोखियो हैदराबाद पुलिस जी कामयाब कार्रवाई। 30 जनवरी ते ए सेक्शन थाणे जे हद में बंगले जे चौकीदार के बेदर्दीअ सां क़त्ल कंदड़ कातिल गिरफ़्तार। 19 जनवरी ते ए सेक्शन थाणे जे हद में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें अणॼातल लोहारनि लतीफ़ाबाद नंबर 8 में अब्दुल लतीफ़ जे बंगले अंदरि ॾोह जे इरादे सां दाख़िल थिया, जेको उन वक़्तु पंहिंजे पूरे घर भातियुनि सां गॾु उमिरि जी अदायगी लाइ सऊदी अरब वियल हुयो। दोहारनि बंगले ते मुक़ररु थियल चौकीदार अली नवाज़ मेजो खे बेदर्दी सां क़त्ल करे मौक़े तां फ़रार थी विया। एसएसपी हैदराबाद डॉक्टर फ़रख अली उन इंतहाई दर्दनाक वाक़िए जो फ़ौरी नोटिस वठंदे ए सेक्शन थाणे जे एसएचओ नेक मोहम्मद खोसो खे उन वाक़िए में इन्वॉल्व मुलज़िमनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार जा अहकामात जारी कया। एसएचओ सब इंस्पेक्टर नेक मोहम्मद खोसो हिन वारदात में मलूस ॾोहारनि खे ट्रेस करे वरितो, जंहिंखां पोइ ॾोहारनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ जायुनि ते छापामार कार्रवायूं शुरू करे ॾिनियूं। बिलाख़िर अॼु हिन वारदात में घरबल ॾोहारनि खे खुफ़िया इंफॉर्मेशन ते लतीफ़ाबाद 12 नंबर मां गिरफ़्तार करे वरिता। गिरफ़्तार ॾोहारनि जी शनाख़्त अरसलान ऐं फैज़ान जे नालनि सां थी आहे।